वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू, वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुन्तुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मूंखे जे मौजू ते गुफ्तगू करण जो हुक्म मिलियो आहे। इत्तेहाद इत्तेफाक जी अहमियत। दोस्तन चयो आहे त इन्ही ते कुछ गुफ्तगू करियो। मूंखे इन्ही ते उबूर त न आहे, पर मां कोशिश कंदुसि त कुछ न कुछ अल्लाह जे क़ुरान मां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीन मां ऐं पाण सगोरनि जे अमल मां कुछ न कुछ तव्हांजे साम्हूं रखां त हिन जी अहमियत अफादियत छा आहे। हिन जी अहमियत इन शइ खां वाज़िह आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुक्म ॾिनो आहे त अल्लाह जी रस्सी खे मज़बूत पकड़ियो ऐं पाण में फ़िरका फ़िरका न थियो, टोलियूं पार्टियूं पाण में न करियो। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ खे पंहिंजी नेमत करार ॾिनो आहे त वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम। उन नेमत खे यादि करियो जेके अल्लाह तव्हां ते कई आहे। उहा कहिड़ी? इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम। तव्हां पाण में हिक ॿिए जा दुश्मन हुयो, नस्ल दर नस्ल तव्हां जूं दुश्मनियूं हलंदियूं हुयूं, ख़ानदाननि जा ख़ानदान तव्हां हिक ॿिए जा क़त्ल करे छॾिया हा। अल्लाह तव्हां ते इहा नेमत कई जे तव्हांखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जोड़े छॾियो, तव्हांजा पाण में इख़्तिलाफ़ जेके हुआ ख़तमु करे छॾिया ऐं तव्हांखे इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ जी अल्लाह रब्बुल इज़्ज़त नेमत अता कई। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿिए मुक़ाम ते फरमायो आहे वअल्लफ़ बैन क़ुलूबिहिम लौ अनफ़क़्त मा फ़िल अर्ज़ि जमीअन मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम। ये अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी मेहरबानी, उनजो एहसान आहे जो हुन दिलनि खे जोड़े छॾियो आहे। जे दुनिया जा खज़ाना ख़र्च कया वञनि तॾहिं बि हिननि जूं दुश्मनियूं ख़तमु न थियनि, हे कॾहिं बि हिननि जा दिल पाण में न जुड़नि। बस ही अल्लाह जा एहसान आहिनि जे दिलनि खे जोड़े छॾियो। मोहतरम दोस्तो, जॾहिं असां दुनिया ते आकरा हुयासीं, दुनिया में हर पासे असांजो डपु हूंदो हो, दुनिया जी हर क़ौम खे मुसलमाननि खां ख़ौफ़ हूंदो हो त हिननि जे पेरनि में जुता त सवला न आहिनि, बुत ते कपड़ा त सवला न आहिनि, चढ़ण लाइ सवारी त का ढंग जी न आहे, विहण लाइ हथियार त को ढंग जो न आहे, पर तॾहिं बि हर पासे हिकु ख़ौफ़ हूंदो हुयो कि जाॾे वञनि था तॾां वेड़ कंदा था वञनि, जे पासे पेर रखनि था कॾहिं बि नाकाम नथा थियनि। उहा कहिड़ी ताक़त ऐं कुवत हुई मुसलमाननि वटि, जे ताक़त जे करे मुसलमान पूरी दुनिया ते हावी हुया। दुनिया जा ताक़तवर जेके पंहिंजो पाण खे सम्झण वारा मुल्क हुजनि के बर आज़म हुजनि
के कौमू कबीला हुजन के पंहिंजो पान के सुपर पावर समझण वारा हुजन, पर हर कंहिंखे डपु हो तो मुसलमाननि खां उहो डपु कहिड़ी शइ जो कहिड़ी ताक़त जो हो, इहा ई शइ इत्तिफ़ाक़ ऐं इत्तिहाद हो। ॿियो त कुझु बि न हुयो। जॾहिं पहिरीं खुली जंग जेका बदर में थी आहे, उन्ही में मुसलमान जॾहिं काफ़िरनि जे साम्हूं आया आहिनि, तॾहिं हिननि जी तादाद में केतिरो त वाज़े फ़र्क़ु आहे, हिननि जी ताक़त ऐं क़ुव्वत में केतिरो फ़र्क़ु आहे। हर पासे तव्हां ॾिसो त मुसलमान हर पासे खोट में था ॾिसजनि, सवारियूं हिननि वटि न आहिनि, हथियार हिननि वटि न आहिनि, अंग अखरनि में थोरा आहिनि, तादाद हिननि जी थोरी आहे, हर शइ में हो वधीक था ॾिसजनि, पर हिननि में ताक़त हिकिड़ी हुई, उहा नज़रिये जी ताक़त, तौहीद जी ताक़त, अल्लाह जे रसूल जी इताअत जी ताक़त ऐं इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ जी ताक़त हुई। तॾहिं इत्तिहाद एतिरो हुयो जे हिक ॿिए तां जान कुर्बान करण लाइ तयारु हुया। इन इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ जी बरकत, इन नज़रिये जी बरकत सां अल्लाह जे फज़ल सां हिननि जो पूरी दुनिया ते रोब हुयो, केरु मेरी अख सां हिननि खे ॾिसी न सघंदो। जॾहिं बदर थी कैफियत इहा ई हुई, ओहद थी कैफियत इहा ई हुई, खंदक थी कैफियत इहा ई हुई। जॾहिं हुन ॾिठो त हे मुसलमान जेके आहिनि तादाद में बि थोरा आहिनि, ताक़त में बि घटि आहिनि, वसाइल बि हिननि वटि कोन आहिनि, आख़िर उहा कहिड़ी शइ कहिड़ी ताक़त आहे हिननि वटि जेका ताक़त हर पासे जेका आहे असां हिननि जो लोह मंजराए पई, हर पासे हे आकरा आहिनि, हिननि ते का बि असांजी जेका आहे असांजी सियासत बि हिननि जे मथां हावी नथी थिए, असांजी ताक़त ऐं क़ुव्वत जेका आहे सा बि हिननि जो कुझु नथी बिगाड़े। त पोइ हुननि हिकिड़ी साज़िश कई, उहा साज़िश करण वारो सभिनि खां पहिरीं केरु हो? हिशाश बिन कैस यहूदी हो, पूरो यहूदी हो। हिननि जा शातिर ज़हन आहिनि, हिननि जा शातिर दिमाग़ आहिनि। जॾहिं हिननि ॾिठो जिन जो ज़िक्र अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन आयत में, जेका आयत मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे, त तव्हांखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुन झेड़नि मां कढी करे, हिकड़ी ॿिए जी दुश्मनी मां कढी करे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे पाण में भाउ भाउ करे छॾियो आहे। जॾहिं हुन ॾिठो ओ सही ख़ज़रज वारा गॾु वेठा आहिनि, हिक ॿिए सां खेलनि पिया, हिक ॿिए सां मुहबत पिया कनि, हू हुन जे लाइ क़ुर्बान थियण लाइ तयारु आहे, हू हुन जे लाइ क़ुर्बान थियण लाइ तयारु आहे। हिन खां बर्दाश्त न थियो, ॾिसी सड़ी वियो, अंदरि सड़ी वियो। उते ई जेको आहे सो कुझु अशार चई, शेर अहिड़ा चई त हाणे जेके असांजो जेको आहे सो दुनिया में बका जेका आहे सा मुमकिन न आहे। जे हिननि जो इत्तिहाद बाक़ी रहियो त असां दुनिया में नथा रही सघूं। जे हे मुत्तहिद हूंदा त पोइ दुनिया में हुकूमत हिननि जी हूंदी, जे हे मुत्तहिद हूंदा त पोइ दुनिया ते ग़लबा हे हासिल कंदा, पोइ दुनिया में ॿिए कंहिंजे रहण जी जॻह कोन रहंदी। उते हुन जेका असां इहा साज़िश कई, पोइ हुन सां गॾु जेको आहे सो मुनाफ़िक भी मिली वियो, अब्दुल्ला बिन उबई भी मिली वियो। जॾहिं हिननि मिली करे हिकिड़ी साज़िश कई त पहिरीं औस वारनि ॾे विया, इहो तरीक़े वारदात आहे, इनखे सम्झो त असल दुश्मन असांखे विढ़ाइण जे लाइ ताक़त कीअं इस्तेमालु कंदो आहे, कहिड़ा कहिड़ा तरीक़ा, कहिड़ा कहिड़ा रस्ता कढंदो आहे। इहे विया आहिनि कंहिं वटि, पहिरीं औस वारनि ॾे विया ऐं उन्हनि खे चवणु लॻा तव्हांजो त शायदि रत अछो थी आहे, तव्हांजी क़ौमी गैरत ख़तम थी वई आहे, तव्हांखे गैरत न आहे। तव्हां छा थियो, कहिड़ी शइ जी गैरत पिया ॾियारियो? तोखे ख़बर न आहे तुंहिंजे चाचे जो कातिल ही वेठो आहे, तुंहिंजे मामे जो कातिल ही वेठो आहे, तुंहिंजे भाउ खे फिलाणे मारियो हुयो, तुंहिंजे ॾाॾे खे फिलाणे मारियो हुयो। जॾहिं इहा क़ौमी गैरत ॾियारूं, हुननि खे जेको आहे सो आर ॾियारे करे हुननि खे भड़कायूं ऐं हुननि खे चवणु लॻा तव्हां छा हिकिड़े माण्हू जे चवण ते इहे सारी ज़िंदगी जा जेके बि तव्हांजा क़त्ल हुया सभु रत खून जेको आहे सो माफ़ करे छॾियो। इंसानी फितरत आहे, प्रोपेगंडा कम कंदा आहिनि। अॼु बि मुसलमान प्रोपेगंडा जो शिकार आहिनि ऐं इन यहूदियनि जा इहे पुराणा तरीक़ा आहिनि। पोइ मुनाफ़िक़ हिननि जा आलाइकार आहिनि, हमेशह खां आहिनि, हमेशह रहंदा ऐं हींअर बि मौजूदु आहिनि। पहिरियों औस वारनि खे भड़कायो, पोइ
विया खज़रत वारनि उन्हनि खे बि वञी इहे ई ख़बरूं चालू कयूं ऐं चवण लॻा त हाणे उन्हनि खे जेका सा ॻाल्हि सम्झ में अची वई आहे हाणे इहो तव्हां खां हे बदिलो वठण लाइ तयारु थियनि पिया ॾिसजो त हाणे तयारी करे तव्हां ते हमलो कंदा हुननि खे वञी जेको आहे सो भड़कायूं हाणे ॿिन्ही पासनि खां तलवारूं निकिरी आयूं ॿिन्ही पासनि खां जेको आहे सो हथियार साम्हूं अची विया ॿिन्ही पासनि खां सॾु थियण लॻा औस वारा पंहिंजी बिरादरी खे सॾु करण लॻा खज़रज वारा पंहिंजी क़ौम कबीले खे सॾु करण लॻा जॾहिं इहे सॾु थिया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी हिकिड़ो दौड़ी वियो वञी करे चवण लॻो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गज़ब थी वियो छा थियो आहे औस ऐं खज़रज वरी बि आम्हूं साम्हूं आहिनि उन्हनि खे अलाए के भड़कायो आहे हथियार खणी हिक ॿिए जे मुक़ाबले में बीहनि था पर वो मुसलमान हुया अल्लाह करे असीं बि अहिड़ा ई मुसलमान थी वञूं चओ भला आमीन ये ॻाल्हि समझ में आई आहे त चओ भला आमीन यार ॾाढा चवंदा त छा नुक़सान आहे उन ॿी आमीन में तो थी सके तो कंहिंखे इख़्तिलाफ़ हुजे भला इन आमीन में तो कंहिंखे इख़्तिलाफ़ भी ना है ॾाढा चओ न आमीन अल्लाह असांजो ईमान भी अहिड़ो ई करे छॾ जॾहिं असांजो केतिरी बि दुश्मनी हुजनि असांजो केतिरियूं बि दोस्तियूं हुजनि असांजा दुनिया भी केतिरा भी मुफ़ाद हुजनि पर जॾहिं अल्लाह जे क़ुरान जी आयत अचे या नबी जो फरमान अचे उते असांजो सिर सरेंडर करे छॾे उते असांजी का बि ख़्वाहिश बाक़ी न रहे अल्लाह अहिड़ा मुसलमान असांखे करे छॾे मुसलमान हिंदुआ जमात है जिनके अल्लाह रब्बुल इज्जत रहंदी दुनिया ते नमूनो ठायो है तो फाइन आमनु बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द इहतदौ ईमान हुननि जो क़बूल थींदो जेको तमाम वांगुरु ईमान आणींदा अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के वनी बुधायो है पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम निकता है अची करे को घणी तकरीर ना है घणी का जेका तबलीग ना है घणो को मामलो ना है घणा कम जेके से मसला ना है सिर्फ एतरो चयो जे बदबूदार शय मा ये कौमियत मा लिसानियत मा जे तासुब मा मुतमा के कढियो हो उनकी हयाती में वरी उनी बदबूदार शय में वापस वजण था चाहो एतरी गाल अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जुबान मा ॿुधण जी देर आहे हथियार हथन मा किरी पिया रड़ियूं करे रोअण लगा या रसूलल्लाह असां दिल अल्लाह का माफ़ी घुरो असां भुलिजी वियासीं अल्लाह करे मुसलमान खे ये गाल समझ में अची वञे त असां जा जहिड़ा जेके सो पंहिंजा पाण में न आहिनि जिनसा दुश्मनी अल्लाह के कुरान सिखारी है जिनसा दुश्मनी अल्लाह के पैगंबर सिखारी है जिनसा दुश्मनी असा जे असलाफ रखी ऐं असा के विरसे में ॾेई आहिनि उन्हनि दुश्मननि छा कयो आहे त पंहिंजे पाण तां तवज्जो हटाइण लाइ करे पंहिंजो पाण खे बचाइण लाइ करे उन्हनि खे ख़बर आहे कि मुसलमाननि जी दुश्मनी साईं सिधी असां सां रही दुनिया में असांजी बका न आहे असीं नथा रही सघूं इन करे हुननि ॾिठो आहे उन्हनि खे ख़बर आहे अॼु मुसलमान खे ख़बर ना है इत्तेहाद इत्तेफाक जी अहमियत चाहे पर उन्हनि खे ख़बर आहे त जेनी हे गॾ थी आ जेनी हिननि जो इत्तेहाद थी वियो जेनी हे हिकिड़ी शइ ते मुत्तफ़िक़ थी आ सारी दुनिया हिकु पासे हुजे चंद हुजा मुसलमान हुजनि जेके मुत्तहिद हुजनि इन सां मुक़ाबिलो नथो थी सघे यहूदियन के की खबर है ईसाइयन के भी खबर है दुनिया जा जेके ही मकार हिंदू हैं सभिन के खबर है तो असांजी बका हिनन जे इंतशार में है हिनन जे इत्तेहाद में असांजी तबाही है इनी करे हो तवाजी जान जा दुश्मन कोन तवाजी बाल जा दुश्मन कोन हुनन जी दुश्मनी तवाजी जेका है सियासत सा ना है हुनन जी दुश्मनी तवाजी हुकूमत सा ना है सवा सिधा चवन पिया चवन ता असांजी दुश्मनी इन मुल्क पाकिस्तान सा ना है असांजी दुश्मनी हुनन सा है जेके मुहकुम कौम के करण जी गाल कन था जेका कौम के मुत्तहिद कन था हुनन सां असां दुश्मनी आहे अॼु तक ॻाल्हि निकल आहे सरेआम का चवन याद रखो हिन जमात जे अमीर सां हिनन जी दुश्मनी छाजे करे आहे हुननि हिकिड़ी कोशिश कई हुई पाकिस्तान की कौम के वंडियो हो कौमन ऐं कबीलन में सियासी पार्टियन में मजहबी जमातन में कौमी जमातन में हिन जमात हिकिड़ो जुर्म कयो वो जुर्म कहिड़ो स्टेज हूंदा हा नंढा नंढा हिकिड़ियूं ॿ कुर्सियूं पयूं हूंदी हुयूं हिकिड़ो ॿ मौलवी हूंदा हा पंहिंजो पंहिंजो भाषण ॾेई हलिया वेंदा हा हिननि जुर्म कयो हिननि वॾा हिकिड़ा जेतिरो ही तव्हांजो पंडाल आहे एतिरा वॾा हिननि स्टेज ठाहिया हुन स्टेज ते हिननि जेके
भी मजहबी जमातूं हुयो हर एक जमात जे कायद खे आंदो, जेके कौमी जमातूं हुयो हर कौम जे कायद खे आंदो, जेके सियासी जमातूं हुयो हर सियासी जमात जे कायद खे आंदो। जॾहिं हिननि 40-40 45-45 जमातनि खे गॾु करे हिकिड़े स्टेज ते बिहारियो ऐं हथनि में हथ विझी करे हिननि ऐलान कयो त पाकिस्तानी जेके मुसलमान जेके कहिड़े बि फिरके सां हुजनि, कंहिं बि क़ौम सां हुजनि, कंहिं बि इलाइक़े सां हुजनि, कोई बि ॿोली ॻाल्हाइण वारा हुजनि, हिकु कलमे जी बुनियाद ते हिकु आहिनि। अल्लाह जो कसम पूरी दुनिया चयो असुल दुश्मन हे अथो जेके मैदान में आया अथो, हुननि जी दुश्मनी इतिहाद ऐं इतिफ़ाक़ सां आहे, हुननि जी दुश्मनी असांजी ज़ात सां न आहे। ही अॼु जी न आहे। आउं त तव्हांखे तारीख़ में ॾेखारण थो चाहियां त ही दुश्मनी कॾहिं शुरू थी आहे। ही दुश्मनी कई दोस्त चवंदा साईं मौलवी साहिब ही अलाह जे कहिड़ी ॻाल्हि खणी वेही रहिया। हा, अॼु जे क़ौम जी तरबियत करणी आहे, क़ौम जी जे इस्लाह करणी आहे त ख़राबी ॾिसणी पवंदी। जे शइ में ख़राबी हुजे उन शइ खे सही कंदो न। गाॾी आहे न तव्हांजी, गाड़ी वारो को वञे हुनजी गाड़ी जे बेरिंगनि में आवाज़ आहे, वञी मिस्त्री खे चवे, मिस्त्री इंजन खोले वेही रहे, कमु त वॾो आहे। चओ उस्ताद ॾाढो सियाणो, ॾिस कीअं पियो इंजन खोले। पर न, तव्हां ईअं कोन चवंदो, तव्हां चवंदो हिन जहिड़ो चरियो आहे कोन। मां चवां थो हिन जो टायर ख़राबु आहे, हिन में आवाज़ आहे, ही इंजन पियो खोले। अॼु मुआशरे जा वॾा मसला इहे आहिनि जेके असुल मसला जिन असांखे टोड़े छॾियो आहे, उन्हनि मसलनि ते डिस्कशन आहे। इतिहाद इतिफ़ाक़ जी ॻाल्हि सफ़ा घटि आहे। हर कोई पंहिंजी पार्टी, पंहिंजी जमात, पंहिंजो नज़म, पंहिंजो मामिलो खणी बीठो आहे। हर कोई वंडिजी वियो आहे। इन वंड असांखे अॼु दुनिया में कमज़ोर करे छॾियो आहे। इहा मुंहिंजी ॻाल्हि न आहे, अल्लाह जो क़ुर आहे। अल्लाह क़ुर में फरमाए थो वअतीउल्लाह व रसूलहू वला तनाज़अू फतफशलू वतज़हब रिहुकुम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो, ईमान वारनि खे खिताब आहे। तव्हां चवंदो मौलवी साहब इन में या अय्युहल्लज़ीना आमनू न आहे, वो अतफ़ आहे। इन खां पहिरीं आयत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त या अय्युहल्लज़ीना आमनू चई करे मोमिननि खे मुखातिब कयो आहे। हाणे उन्हनि मोमिननि खे जिन खे पहिरियां मुखातिब कई, इहो बि हुक्म आहे अल्लाह जी इताअत करियो, अल्लाह जे रसूल जी इताअत करियो। वला तनाज़अू, पाण में टोलियूं न करियो, पाण में पार्टियूं न करियो, पाण में इंतशार इख्तिलाफ न पैदा कयो। फतफशलू वतज़हब रिहुकुम, जे ईअं कंदो त कोई कमज़ोर थी वेंदो, तव्हांजी हवा उखड़ी वेंदी, तव्हांजी ताक़त ऐं कुवत ख़तम थी वेंदी, तव्हांजो रोब दुनिया मां ख़तम थी वेंदो। अॼु जे मुसलमान चवनि था असांजो पासपोर्ट जेको आहे सो 130-135 नंबर ते आहे, असांजी करंसी जेका आहे सा हेतिरे नंबर ते आहे। असांजो जेको बि दुनिया में हे रेशो कढण वारा आहिनि, हर रेशो में असीं 100 खां पोइ ते पिया आहियूं। वजह ऐं सबब छा आहे? अल्लाह जे क़ुर खे पढ़ूं, हिकिड़ो ई सबब सम्झण में अचे थो, असीं मुंतशिर आहियूं, मुतहिद कोन आहियूं। जे मुतहिद थी वञूं त इंशाअल्लाह पहिरियों नंबर कंहिंजो हूंदो, पहिरियों नंबर कंहिंजो हूंदो। छा पहिरीं नंबर ते अचणु कोन था चाहियो? पहिरीं नंबर कंहिंजो हूंदो? चओ न असांजो हूंदो। भला हथ मथे खणंदे ज़ोर थो लॻे, चओ असांजो हूंदो। जे मुतहिद थी वञूं, अल्लाह जो कसम आहे पहिरियों नंबर पासपोर्ट में, पहिरियों नंबर इंसाफ में, पहिरियों नंबर कहिड़ी बि कैटेगरी में पहिरियों नंबर हूंदो त मुसलमाननि जो। छो त ही पहिरियों नंबर मुसलमाननि जो रखियो कीअं आहे? काइनात जे मालिक रखियो आहे त हे पहिरीं नंबर ते आहिनि। इहे इन्हनि खे कॾहिं बि डिग्रेड नथो कयो वञी सघिजे। इन खे जेको आहे सो पोइ ते न करे सघंदो केर बि। पर जे उन शइ ते मुतहिद हुजूं ऐं मुतहिद थियण जे लाइ करे जॾहिं हिक खे ख़ालिक मञंदासीं त पोइ मुतहिद थींदासीं। बहरहाल मौजू तां ॻाल्हि ही न वञे। हुननि इहा कोशिशि कई, पर अॻियां मुसलमान अहिड़ा हुआ जे हुननि जी महिनत सारी चट थी वई। अल्लाह जे पैगंबर जी ज़ुबान मां सिर्फ़ एतिरो ॿुधूं, बदबूदार शइ में वापसि वञणु चाहियो था। उन्हनि खे ख़बर हुई त बदबूदार शइ कहिड़ी आहे, ख़ुशबूदार कहिड़ी आहे। हुननि चयो बदबूदार शइ खे असीं दफ़ा था करियूं, असीं त ख़ुशबू हासिल करणु था चाहियूं। अल्लाह जे पैगंबर खां हुननि ख़ुशबू वरिती। उहा ख़ुशबू कहिड़ी हुई? इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ जी। पंहिंजा इख़्तिलाफ़ात पोइ ते
वह कौमी गैरत जेका हुननि वरी जगाई ही सब कोई तेरे जीवी वरी वो मुत्तहिद थी कौम इन दुनिया में हिकड़ी मुसलमान कौम है भी हिंदू कौम है हिकड़ी मुसलमान कौम जेके अल्लाह के मञण वारा भी अल्लाह जा बागी है कौम तो अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो वक़बाइल लितआरफू ये तो तवाजे तारुफ जे लाए हिनन कौमन ते फख्र तो जायज ही ना है तो मुंजी कौम फिलानी है मुंजी फिलानी है बहरहाल हिते जड़ी नाकाम थिया हिनन के खबर है हिकड़े ॿिए बि यहूदी जो हुनजो नालो मूंखे यादि कोन्हे वो वाक़ियो पढ़ियो ऐं वो वाक़ियो ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं इस्लाम क़बूल करण लाइ मके मां निकितो आहे मदीने में अचे पियो न रस्ते में हिकिड़ो पोड़ो यहूदी गॾिजी नालो हींअर ज़हन ते कोन्हे मूंखे हुन चयो त हिकु वक़्तु ईंदो जिन लाइ तूं वञी पियो हे मगरूर थी वेंदासीं ग़ालिब थी वेंदासीं ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु चए थो त मूं चयो को चंद हिकिड़ा आहे आङुरियुनि ते ॻणण जेतिरा आहे तव्हांखे मारे तव्हांजा धूम कढी छॾिया अथनि घर बार तव्हांजा कोन रहिया आहे हर शइ तव्हां खां हुननि खसे वरिती आहे पर तव्हां हिननि ते ग़ालिब कीअं थींदो हुन चयो त असीं कोशिश में लॻा पिया हूंदासीं जे ॾींहुं हिन जो इत्तिफ़ाक़ ऐं इत्तिहाद ख़तमु थियो उन ॾींहुं ग़ालिब असीं थी वेंदासीं अॼु खां 1400 साल अॻु में यहूदियुनि जी इहा ॻाल्हि हुई जेका अॼु असां ते सादक अचे पई कोशिश में थका कोन्हनि इते नाकाम थिया वरी अॻिते वधियो अब्दुल्ला बिन उबई चवण लॻो थी इहो कमु वरी मां कंदुसि वरी कीअं कंदो वरी जंग तां मोटी अचनि पिया रस्ते ते पाणी भरण लाइ हिकिड़ो मुहाजिर आयो आहे पाणी भरे पियो उनजी का ठोठ लगी वही को गोडो लगी हो अंसारी खे उन्हीं अंसारी चयो जी यार तू छा पियो करी तेसी पोयां मुनाफिक बीठो हुयो चवण लॻो अञा तव्हां हिननि खे जॻह ॾियो तव्हांखे न चयोसीं त हिननि खे रखंदो ही तव्हांजे मथे में अची वेंदा ही तव्हांजे लाइ अज़ाब बणिजी वेंदा अञा ॾियो हिननि खे जॻह भड़काई बाहि खे अंसारियुनि खे सॾु कयो अय्युहल अंसार सॾु थी वियो त अंसारियो अचो जंग थी मचे होॾा अय्युहल मुहाजिरून जी जेका सदा लॻी आहे मुहाजिर भी हथियार खणी आया आहिनि होॾो अंसार भी हथियार खणी आया आहिनि थी सघे थो थोरी देर में आमा सामा थी वञनि पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी ख़बर पई त मुसलमान इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ के खत्म करे इंतशार में अचनि था हिक ॿिए सां मुक़ाबले में अचनि था अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वरी सॾु करे उहे साॻिया जुमला चया त जे बदबूदार शइ मां मूं तव्हांखे कढियो वरी वापसि उन बदबूदार शइ में वञणु चाहियो था ऐं हुननि बि हथियार फिटा करे छॾिया काश ये अॼु बि मुसलमाननि खे अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा इहे फरामीन समझ में अची वञनि जॾहिं ही सियासी महावराई ते अचनि था हिक ॿिए सां मुक़ाबिलो कनि था जॾहिं ही क़ौमियत ते अची करे हिक ॿिए जे यकीन से रत वाहिनि था जॾहिं ज़ुबान ते हिक ॿिए जो रत वाहिनि था जॾहिं ही इलाइक़नि ते हिक ॿिए जो रत वाहिनि था जेको अॼु मुंहिंजे मुल्क जी जेका कैफ़ियत थी वई आहे के पासे ॾिसो त बलोच जेका आज़ादी जा नारा लॻाइनि पिया के पासे ॾिसो त पश्तून जेके से अलहदगी जो झंडो खणियो बीठा आहिनि के पासे ॾिसो त कश्मीरी अलहदगी जो झंडो खणियो बीठा आहिनि हाँ थी सघे थो हमाकत असांजे हुक्मराननि जी बि हूंदी पर यादि रखो हिन जे पोयां ही तारीख़ी ॻाल्हियूं जेके तव्हांजे साम्हूं रखण पियो ही तारीख़ हिन जे पोयां आहे हिननि जे पोयां यहूदी ऐं मक्कार हिंदू हिननि जे पोयां आहे हू हिननि खे पंप करे थो हिननि खे उभारे थो तुंहिंजा हुकूक मारिजी विया तुंहिंजो हक़ ग़ज़ब थी वियो तुंहिंजो हक़ जेको सो ख़तम थी वियो तूं पंहिंजे हक़ लाइ थींदी तूं पंहिंजे हक़ लाइ थींदी उन्हनि खे ख़बर आहे त जे मुसलमान हिकु थी विया जीअं असीं निकिता आहियूं मुसलमान खे मुतहिद करण लाइ करे उहे ॾिसनि था जे हिननि मुसलमाननि खे मुतहिद करे वरितो त पोइ मुसलमान कंहिंजे बि काबू में कोन ईंदा कोई पूरी दुनिया ते हाकमियत कंदा त मुसलमान कंदा हुननि खे ख़बर आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुसलमाननि खे हाकिम करे ख़लक़ियो आहे
हुकूमत मुसलमाननि जो हक़ है। ही मुसलमान पंहिंजी न हिली जे करे हुकूमत हो हिननि खां खसियो वञनि, न त हक़ मुसलमान आहे। इहे जीअं तव्हां मज़दूरियूं पिया करियो, जीअं तव्हां अॼु जेको आहे सो अॼु मजबूर आहियो, जीअं तव्हां ते टैक्स भरिया पिया वञनि, हर शइ ते टैक्स आहे, हर शइ ते व्याज आहे, शयूं महांगियूं थी वियूं, बेरोज़गारी आम थी वई। असल हिन जो सबबु केरु आहिनि? इहे ई असांजा अमल हिन में शामिल आहिनि। हुननि असांखे मुंतशिर करण जी कोशिश कई आहे ऐं इहो इंतशार जेको आहे सो मुसलमाननि जी तबाही आहे। इन इंतशार मुसलमाननि खे मारायो आहे। अॼु जे मुआशी तौर ते कमज़ोर आहियूं त हिन इंतशार जे करे, जे असीं मुआशरती तौर ते कमज़ोर आहियूं त हिन इंतशार जे करे जे अॼु बि मुसलमान अॼु बि अल्लाह जे क़ुरान खे पढ़नि, नबी जे फरमान खे पढ़नि, तारीख़ जा इहे वाक़िया, अल्लाह जे पैगम्बर जा इहे जेके से पैगामात इहे यादि कनि ऐं पंहिंजा जेके भी मसला मामला आहिनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो आहे मामला तव्हां में थींदा, मोमिननि में मामला थींदा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम। ईमान वारो अल्लाह जी इताअत करियो, अल्लाह जे रसूल जी इताअत करियो ऐं जेके तव्हां जे मथां हाकिम आहिनि हुननि जी इताअत करियो। फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन, तनाज़ा थींदा आहिनि, हर कंहिं में थींदा आहिनि, हर घर में थींदा आहिनि, हर जमात में थींदा आहिनि, हर कौम में थींदा आहिनि, हर जगह ते थींदा आहिनि। पर जॾहिं बि को तव्हां में को मामलो थी वञे, इख्तिलाफ़ थी वञे, मामलो हुकूक जो हुजे, मामलो को इलाके जो हुजे, फ़इन तनाज़अतुम, जॾहिं के मामले में मुंझी पओ फरुद्दूहु इलल्लाहि व रसूल, पोइ तव्हां वटि तव्हांखो जेको सो निंढण का आयो जे पुछंदो हिननि खां जिनखे पंहिंजे पीउ जी ख़बर न आहे, पुछो हिननि खां, यहूदियनि खां, ईसाईयनि खां, अल्लाह जो कसम पुछो तव्हांजो पीउ केरु आहे? गारंटी सां कोन ॿुधाए सघंदा। इहे तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हांजी मईशत की बहाल थींदी, तव्हांजे मुआशरे जो की अमन की बहाल थींदो। तव्हांजा दुश्मन आहिनि ऐं हमेशह हिननि जी दुश्मनी ही तव्हां सां पकी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिननि जी दुश्मनी मुसलमाननि खे मुखातिब करे ॿुधायो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूदा वन नसारा औलिया बादुहुम औलिया बाद। हे पंहिंजा पाण में हिक ॿिए जा दोस्त आहिनि, ही तव्हांजा दोस्त कॾहिं बि कोन था थी सघनि। असांजी अकुल तो ॾिसो, असांजे वॾनि जी अकुल तो ॾिसो, जे अॼु जे पुछनि था त कंहिंखां था पुछनि साईं मुआशरे जो अमन ख़राब थी वियो आहे, ॿुधायो हिन जो हल छा आहे? तो शेर थोरो तहज़ीब जे ख़िलाफ़ आहे, मिंबर ते चवण जहिड़ो कोन्हे त जिन जे करे बीमार थियासीं उन्हनि खां ई दवा वठण पिया वञो त हा तूं असांखे दवा ॿुधा त हिन जी दवा छा आहे? जिन असांजो मुआशरती अमन तबाह कयो आहे, जिन असांजी मईशत खे बर्बाद कयो आहे, उन्हनि ॾे वञनि था, उन्हनि खे चवनि था असांजी मईशत जो मज़बूत करण जो तरीक़ो ॿुधायो, असांखे मुआशरे जे अमन जो बहाल करण जो तरीक़ो ॿुधायो। छा तव्हां वटि अल्लाह जो क़ुरान काफ़ी न आहे? तव्हां खां मुंहिंजो सुवाल आहे, छा मुआशरे जे अमन खे हासिल करण लाइ अल्लाह जो क़ुरान काफ़ी आहे की न? सुजाग थियो यार, हाफ़िज़ अब्दुल साहब जो खिताब थींदो कीअं थींदो मसलो? छा तव्हांजे मुआशरती अमन जे लाइ जेके तरीक़ा क़ुरान में आहिनि उहे काफ़ी आहिनि की न? जेके अल्लाह जे नबी जा फरमान आहिनि उहे काफ़ी आहिनि की न? छा असांखे इहा ॻाल्हि समझ में कोन थी अचे? अॼु तरबियत जी ज़रूरत आहे, इन करे इहे तरबियती नशिस्तूं रखियूं अथऊं। इन जो मिसाल मां तव्हांखे अॻु में ॾिनो आहे त हिकिड़ा उहे इन जेके वॾा वॾा मसला खणंदा, नूर बशर जा मसला खणंदा, हा बसि अल्लाह जे कहिड़ा कहिड़ा मसला खणंदा जिन सां इख़्तिलाफ़ अञा ई वधी पवंदो। ॿई मिसाल इहो ई आहे त गाॾी जे टायर में आवाज़ आहे, हिते आया सीधी इंजण खोले वेही रहियो आहे, साईं हाणे ॾिसी कीअं थो करियां, हाणे हिन जा इंजण जा वाल पवंदा, हाणे हिन जा सभु कुझु, जे सभु कुझु बि करे छॾींदो, टायर जो आवाज़ ख़तमु थींदो? तो ज़रूरत इन शइ जी आहे तरबियती नशिस्तूं इन करे था रखूं त अॼु असांजे मुआशरे जो सभिनि खां वॾो नासूर शिरक खां पोइ, सुन्नत खां पोइ, शिरक खां पोइ, सुन्नत खां पोइ यादि रखियो सभिनि खां वॾो नासूर क़ौम में ना इत्तेफ़ाक़ी आहे।
छो त अल्लाह जे तरतीब ॿुधायां थो तव्हांखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु बिगड़ियल मुआशरो मिलियो हुयो उहो मुआशरो जंहिंमें माउ भेण जी सुञाणप कोन हुई जंहिंमें वॾे नंढे जी तमीज़ कोन हुई जिन खे खाधे पीते जी बि ख़बर कोन हुई जानवर इंसान में फ़र्क़ु कोन हो इंसानियत बि उन्हनि इंसाननि खे ॾिसी शर्माईंदी हुई पंहिंजी धीअरनि खे जेको आहे सो ज़िंदा उनखे ज़मीन में गाड़े छॾींदा हुआ ढके छॾींदा हुआ अहिड़ी क़ौम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिली आहे ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुक्म मिलियो आहे त हिन क़ौम जी इस्लाह कर अल्लाह जे पैगंबर हुन क़ौम जी इस्लाह कीअं कई आहे सभिनि खां पहिरीं हुननि खे तौहीद जो दर्स ॾिनो आहे त तेसिताईं जेसिताईं ख़ालिक हिकु न मञंदा तेसिताईं झेड़ा ख़तमु थींदा ई कोन के घर में जे चवनि त बाबा हिन घर जो को फ़ैसिलो करे छॾियो त सभिनि खां पहिरीं छा कंदा चवंदा घर जो को हिकिड़ो सरबराह ठाहियो त फ़ैसिलो थी वेंदो घर जो को हिकिड़ो सरबराह ठाहियो त घर जा झेड़ा ख़तमु थी वेंदा जे चवंदा न साईं फलाणा फलाणा जेके फलाणो त साईं वॾो आहे न फलाणो बि वॾो आहे 3-4 हिकिड़े घर जा सरबराह ठाहे पोइ मूंखे उन घर में अमन त करे ॾेखारियो जे घर में 3-4 चङा मुड़ुस हुजनि हुन में अमन थींदो हा साईं अमन थींदो अमन करण लाइ घर जो छा करणो पवंदो ॻाल्हायो न कुझु यार छा करणो पवंदो घर जो सरबराह हिकु हुजे अल्लाह जे पैगंबर खे मुआशरो मिलियो आहे मुआशरो बिगड़ल आहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुक्म ॾिनो आहे त हिननि जी इस्लाह कर हिननि जी तरबियत कर अल्लाह जे पैगंबर तरबियत कई आहे सभिनि खां पहिरीं चई दुनिया में रहण वारा इंसान तू ई हुआ जेके मके में उन्हनि खे हिकु हिकु जे नाले सां अल्लाह जा पैगंबर ॼाणींदा हुआ सभिनि जे नाले जी बि ख़बर हुई पर हुते अय्युहन्नास चवण जो मतिलबु छा हुयो त काइनात में उन वक़्तु मौजूद उन खां पोइ अचण वारा क़यामत ताईं अचण वारा सभिनि जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू ओ इंसानो चाहियो था कामयाब थी वञो चाहियो था झेड़ा ख़तम थी वञनि चाहियो था मईशत बहाल थी वञे चाहियो था मुआशरो अमन वारो थी वञे त पोइ चओ ला इलाहा इल्लल्लाह हिकु अल्लाह खे हिकु करे वञो तुफ़्लिहू कामयाब थी वेंदो पोइ कंहिं बि क़िस्म जो तव्हांखे परेशानी कोन थींदी जॾहिं सरबराह हिकु करे वठंदो झेड़ा ख़तम थी वेंदा ॿिए नंबर ते अल्लाह जे पैगंबर जेको कमु कयो उहो छा हो मूंखे सम्झो मां असअलुकुम अलैहि अजरा तव्हां खां कंहिं शइ जो अजर नथो वठां मुंहिंजी मुराद सिर्फ़ इहा आहे इन्नी उरीदु इल्ला इस्लाह तव्हांजी इस्लाह सिर्फ़ मतलूब आहे ॿियो को बि तव्हां मां मूंखे मतिलबु न आहे को बि गर्ज़ न आहे कंहिं शइ जी लालच न आहे ऐं सिर्फ़ु तव्हांजी इस्लाह करणु चाहियां थो अल्लाह जे पैगंबर पंहिंजो पाण खे पेश कयो आहे मुंहिंजी इताअत करियो ॿ शयूं ऐं टी शइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका कई उहे जेके बि हुया को कारो हुयो को ॻाढ़ो हुयो को अछो हुयो कंहिंजी ॿोली का हुई कंहिंजी शक्ल कहिड़ी हुई कंहिंजी शक्ल कहिड़ी हुई अल्लाह जे पैगंबर 3 नंबर ते जेको कमु कयो हुयो हुननि जा क़ौमूं मुख़्तलिफ़ हुननि जूं ज़ुबानूं मुख़्तलिफ़ हुननि जा रंग मुख़्तलिफ़ पर अल्लाह जे पैगंबर हीअं जोड़े छॾिया जी हिकु तस्बीह जा मणिया की हूंदा आहिनि हीअं हिकिड़ी जमात ठाहे छॾी उन्हनि जो इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ करे छॾियो छो त अल्लाह जे पैगंबर दुनिया खे इहो ॿुधाइण आयो हो अल्लाह जो पैगंबर इहो ॿुधाइण ते चाहियो त दुनिया में क़ौम थोरी बि हुजे मुत्तहिद हुजे त पूरी दुनिया में ग़लबा हासिल करे सघे थी जे क़ौम त केतिरी हुजे पर मुत्तफ़िक़ मुत्तहिद न हुजे त पोइ उन्हनि खे ग़लबा मिली सघनि था कतई कोन मिली सघंदा त मुंहिंजो मौज़ू हो इत्तिफ़ाक़ इत्तिहाद जी अहमियत घणी देर तव्हांजे ऐं असांजो बुज़ुर्ग जेको लिखो पंध करे लाहौर खां असां वटि आया आहिनि तव्हांजे हुननि जे विच में हाइल नथो रहणु चाहियां ऐं पंहिंजी ॻाल्हि खे समेटिया थो अल्लाह मौक़ो ॾिनो पाण हिते ई आहियूं अॼु न सुबुह वरी गॾिबासीं वरी जिथे गॾु हूंदासीं वरी इंशाअल्लाह इहे ई तरबियत जा इस्लाह जा मसला हलंदा रहंदा त दोस्तो इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ जी अहमियत खे सम्झणो आहे त सम्झो दुनिया में बाक़ी रहणु चाहियो था ही शइ ज़रूरी आहे दुनिया में इज़त माणणु चाहियो था ही शइ ज़रूरी आहे दुनिया जे मुआशरे में अमन चाहियो था ही शइ ज़रूरी आहे मईशत मज़बूत चाहियो था ही शइ ज़रूरी आहे पंहिंजी बका जे चाहियो था ही शइ ज़रूरी आहे क़ौमी मसला पंहिंजी जॻह ते ज़ुबाननि जा मसला पंहिंजी जॻह ते जेकनि से सुबाहियत जा मसला पंहिंजी जॻह ते सियासी मसला पंहिंजी जॻह ते जेके मज़हबी इख़्तिलाफ़
इख्तिलाफात पंहिंजी जगह ते, पर अचो कौम जे गॾु थी वई, जे इत्तेहाद थी वियो, मुतफ़िक़ थी वियासीं त पोइ इंशाअल्लाह पूरी दुनिया मिली करे असांजा रस्ता कोन रोके सघंदी। जे मुतहिद थी वियासीं त पोइ दुनिया जो दुनिया असांजो रस्तो रोके सघंदी? केरु नथो रोके सघे। सभिनि खां वॾी ताक़त वारी शइ अल्लाह जी तौहीद ऐं सुन्नत खां पोइ इत्तिहाद। ऐं इत्तिहाद कीअं ईंदो आहे? अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम चौथे नंबर ते इहो कमु कयो। इत्तिहाद जी असल शइ कहिड़ी आहे? इहा आहे कि मुंहिंजी ज़रूरत आहे, पर मुंहिंजे भाउ जी ज़रूरत आहे, ऐं पंहिंजे भाउ खे ज़रूरत खे मुक़दम सम्झा, मुंहिंजी ज़रूरत खे क़ुर्बान करियां, पोइ इत्तिहाद इत्तिफ़ाक़ थी सघे थो। जे इहा न हूंदो, हिकिड़ी शइ ते सभु विड़िया पिया हूंदासीं त पोइ इत्तिहाद इत्तिफ़ाक़ त न थींदो। अॼु असां में इहा ई बीमारी आहे, इहो ई मसइलो आहे असांजो। असां पंहिंजी का बि शइ खे पंहिंजे भाउ लाइ, मुस्लमान भाउ लाइ क़ुर्बान करण लाइ तयारु कोन आहियूं। ऐं अल्लाह जे पैगंबर जेको मुआशरो जोड़ियो हुयो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुननि जूं निशानियूं ॿुधायूं। रुहमा बैनहुम तराहुम रुकअन सुजदा, वो पंहिंजा पाण में जेके से तमामु खरा रहम दिल हुआ। अशिद्दाउ अलल कुफ़ार, वो काफ़िरनि ते सख़्तु हुआ। अॼु मसला असांजा इहे आहिनि, काफ़िरनि जे लाइ असां वटि नरमियूं आहिनि, पर पंहिंजनि लाइ असां वटि नरमी कोन्हे। पंहिंजनि लाइ सख़्ती आहे, काफ़िरनि जे लाइ नरमी आहे। और दोस्तो जॾहिं इहे पसंद पैदा थींदा त पोइ इंशाअल्लाह इत्तिहाद नसीब थींदो। त पोइ छा वाइदो करियो था त इंशाअल्लाह हर माण्हू पंहिंजी पंहिंजी जगह ते इहो इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ जी ॻाल्हि कंदो, कोशिशि कंदा जी। छो त ही हिकिड़े माण्हू जो कमु न आहे, हिकिड़ी तरबीती निशिस्त सां थियण वारो कमु न आहे, हिकिड़े जलसे सां थियण वारो कमु न आहे। इहो सभु कंहिंखे पंहिंजी ज़िमेदारी निभाइणी पवंदी। इहा ज़िमेदारी निभाइण लाइ तयारु आहियो? हर कोई इहा दावत ॾींदो त छॾियो पंहिंजा दुनिया जा मामला, पहिरीं हिननि काफ़िरनि सां हिकिड़ो दफ़ो निबड़ी वठूं, जॾहिं आज़ाद थींदासीं पोइ इंशाअल्लाह इहे सभु शयूं पंहिंजियूं आहिनि। पोइ इंशाअल्लाह केरु पाण खां वठी वेंदो? पोइ हिननि खां त वठी लाहियूं। हींअर त पंहिंजो पाण खे विड़ाए पोइ टैक्स वठी सवला वेठा आहिनि, हुननि खे ॿिए धंधे जी ज़रूरत थी कोन्हे। ऐं असां जेको आहे हिते बदहाल खां बदहाल थींदा पिया वञूं। त जे असां इहा तयारी करे छॾी, अॼु जे हिन मजलिस में असांजी ज़हन में इहा ॻाल्हि अची वई त ही मुंहिंजी बि ज़िमेदारी, ही हर हिकु जी ज़िमेदारी। असां हिन ज़िमेदारी खे सम्झी करे पंहिंजी हैसियत मुताबिक़ कोशिशि शुरू करे छॾी त कोशिशि कामयाबी जी कुंजी आहे। कोशिशि छा आहे? ॻाल्हायो यार, कोशिशि छा आहे? कोशिशि कामयाबी जी कुंजी आहे, कोशिशि कामयाबी जी चाबी आहे। कोशिशि तव्हां करे छॾियो, मदद अल्लाह करे छॾींदो। जॾहिं अल्लाह मदद करे छॾींदो त पोइ इंशाअल्लाह इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ जी फिज़ा क़ाइमु थी वेंदी। चओ इंशाअल्लाह। ॾाढा चओ इंशाअल्लाह, अञा ॾाढा चओ इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम।